थिया आहिनि। राजाऊं धन जे एवज 2 हिसा अनाज जा वठी चवनि था त पंहिंजो राजाऊं धन जे एवज 2 हिसा अनाज जा वठी चवनि था त पंहिंजो संतान विकिणी बि वधीक ॾियो, या इन तरह तूं रोए थी जो श्याम सुंदर बिहारीअ जो पंहिंजा चरण कवन तोते भरींदो हो, तो वेकुंठ पधारियो ऐं कलयुग में अधर्मी राजा पैदा थी पाप कंदा, सो मूंखे पंहिंजे अंदर जो हाल ॿुधाए। गऊं हीअ ॻाल्हि ॿुधी चवण लॻी त तूं सभु कुझु सम्झी बि पोइ मूंखां छा थो पुछी, जंहिं सबब करे तुंहिंजा 2 पेर तप खिमिया ऐं दया टुटी पिया आहिनि, फ़क़ति हिकिड़ो सत जो पेर बचियो आहे, तंहिं करे रोई रही आहियां। जॾहिं जीव दया धर्म ऐं सच खे छॾे थो तॾहिं हू परमेश्वर जे दर्शन खां बेमुख रहे थो। ज्ञान खां सवाइ संसारी मोह जो छुटणु ॾाढो मुश्किल आहे। रामचंद्र ज्ञान हर वक़्तु यादि रखणो अथव 24 कलाक, त बार बार असां खां ग़लति कम थींदा, मन बार बार भटकाईंदा। फ़क़ति हिकिड़ो सत जो पेर बचियो आहे, तंहिं करे रोई रही आहियां। जॾहिं जीव दया धर्म ऐं सच खे छॾे थो तॾहिं हू परमेश्वर जे दर्शन खां बेमुख रहे थो। दया धर्म ऐं सच, ज्ञान खां सवाइ संसारी मोह जो छुटणु ॾाढो मुश्किल आहे। ऐं मां चइनी जातियुनि जे माण्हुनि ऐं राजाउनि जो शोक थी करिया त कलयुग जे अचण सां सभु कंहिंखे दुख थींदो ऐं वधीक रोअण मुंहिंजो वृंदावन बिहारीअ जे वैकुंठ पधारण जो आहे। जॾहिं संदन चरण कमल रखण सां संख चक्र गदा पदम जा निशान मुते पवंदा हुआ, तॾहिं मां ॾाढी ख़ुशि थींदी हुई। भॻवान में ही शक्तिय गुण मौजूदु, भॻवान में ही शक्तिय गुण मौजूदु, हिकु सच बोलणु, ॿियो इंसाफ़ सां रहणु, टियों दया रखणु, चौथों धीरज धारणु, पंजो खिमिया करणु, छहों माया जे मोह खां परे रहणु, सतों जेकी मिले उन ते राज़ी रहणु, अठों मिठा वचन बोलणु, नाम दिल ऐं मन खे वस रखणु, ॾहों सील सुभाउ धारणु, यारों कंहिंखे बुरो न मञणु, 12 कूड़ न करणु, 13 ॿुधल ॻाल्हि खे यादि रखणु, 14 प्रण पालणु, 15 ज्ञान कथन करणु, 16 स्त्री ऐं संतान सां घणो मोह न रखणु। 16 यादि कयो, 16 स्त्री ऐं संतान सां घणो मोह न रखणु, 17 अभिमान न करणु, 18 तकबर सां न हलणु, 19 नेक हलणु, 20 सभिनी विद्याउनि खे ॼाणणु, 21 ॿिए जो दुख ॾिसी दुखी थियणु, 22 कंहिंखां न डिॼणु, 23 दुखीअ जी दाह ॿुधणु, 24 टिनि वक़्तनि जो हाल ॼाणणु, 25 समुंद्र वांगुरु गंभीर रहणु, 26 कुल जे धर्म मूजिब हलणु, 27 धर्म ऐं वेद जी रक्षा करणु, 28 दुनिया में अहिड़ा चङा कम करणु, 29 अखियुनि में लजा रखणु, 30 कंहिं जीव खे न ॾुखाइणु, 31 दुखीअ जो दुख लाहिणु, 32 परमेश्वर जो ध्यानु रखणु, 33 सभिनीनि खां वधीक सूरबीर थियणु, 34 निम्रता रखणु, 35 साधु ब्राह्मण ऐं महात्मा जो आदर करणु, 36 उपकार करणु। हे बेल रूपी धर्म, श्याम सुंदर खे उन्हनि 36 गुणनि हूंदे बि को अभिमान न हो। जंहिं वक़्तु उनखे यादि थी करिया उन वक़्तु मुंहिंजो अंदर जो फाटे थो, मुंहिंजो अंदर थो फाटे। ॾिसो, जंहिं लक्ष्मीअ जे मिलण वास्ते सभु देवता दुनिया जा माण्हू एतिरा तप जप कनि था, उहा लक्ष्मी कवन बन छॾे राति ॾींहुं श्याम सुंदर जी शेवा में रहे थी। बोल श्री नारायण भगवान की जय। अहिड़े मुरली मनोहर जी मां दासी आहियां। जॾहिं द्वापुर युग जे पिछाड़ीअ में मुंहिंजा पेर टुटी विया ऐं मां कंस ऐं ॿियनि अधर्मी राजाउनि जे पापनि करे दुखी थी वियसि, तॾहिं वैकुंठनाथ यादव कुल में अवतार वठी मुंहिंजो ऐं तुंहिंजो दुख छॾायो हो। अहिड़े परोपकारी पुरुष जो विछोड़ो केरु सही सघंदो। ये ॻाल्हियूं गऊं रूपी पृथ्वी ऐं बैल रूपी धर्म जूं राजा परिषद वण जे ओट में बीठे ॿुधे। वण जे अजाओ